अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट आहे पंहिंजा वेरी ड्रामे ते वेरनि जी वस्ती ड्रामो त ख़त्म थी चुको आहे, लेकिन कुझु अहिड़ा पॉइंट आहिनि जेका हिन वीडियोज़ में मां वेरनि जी वस्ती ड्रामे ते बि ॻाल्हाईंदुसि ऐं पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका नई अपडेट आहे उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि। तव्हांखे इंतज़ारु हुयो मूसा जो त पप्पा लाला रफ़ीक ज़ौहर साहिब जेका फैंस आहिनि उन्हनि खे बि इंतज़ारु आहे, जेका आज़म मेंगल साहिब अदाकार जा फैंस आहिनि उन्हनि खे बि इंतज़ारु आहे त असां जेको इन्हनि जो को ड्रामो फेमस अचे। तव्हांजो इंतज़ार जो घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। हिन वीडियो में दोस्तों तव्हांखे असां बहितरीन मां बहितरीन अपडेट मां ॾियण वारो आहियां। अॼु दोस्तों हिन वीडियो में पंहिंजा वेरी ड्रामे जी डिटेल सां जेको आहे मां रिव्यू कंदुसि पंहिंजा वेरी ड्रामे खे। ऐं पंहिंजा वेरी ड्रामे में रिव्यू स्टार्ट कयूं था पहिरियों पंहिंजा वेरी ड्रामे जी डायरेक्टर खां। डायरेक्टर मां कल्ह ई ॿुधायो तफ़सील सां असगर चौधरी साहिबु आहे। बहरहाल अॼु जेका नवां दोस्त आहिनि उन्हनि खे वरी ॿुधाईंदो हलां त ज़रूरी आहे कुझु नवां, छो त रोज़ानो नवां व्यूज़ बि ईंदा आहिनि असांजे चैनल ते। हीउ ड्रामो दादू में शूट कयो वेंदो पंहिंजा वेरी, ऐं हिन जो जेको आहे न प्रोडक्शन सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं राइटर जेको आहे नूर ज़ौहर साहिबु आहे। नूर ज़ौहर साहिबु पुराणो राइटर आहे ड्रामनि जो, तव्हांखे ख़बर आहे। ऐं दोस्तों हिन ड्रामे खे बहितरीन मां बहितरीन लोकेशन ते जेको आहे दादू में शूट कयो वेंदो। ऐं ॿियो त गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नुहाणी साहिबु बि असगर चौधरी साहिब सां गॾु हूंदो, जंहिं जेको आहे तकरार में किरदारु सुठो किरदारु निभायो। सिजावल ख़ान जी जेको आहे हिकु मतिलबु माण्हू थी करे उन निभायो हुयो। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों ॿियो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा जो चांस घणो आहे हिन ड्रामे में, लेकिन आज़म मेंगल मेन अदाकार आहे हिन में, छो त पहिरियों हीउ ड्रामो मिलियल ई आज़म मेंगल खे आहे। आज़म मेंगल व्यूअरशिप माशाअल्लाह भली आहे, सिंध में घणी आहे, हू बहितरीन माशाअल्लाह। दोस्तों जेको आज़म मेंगल जेको आहे न सिंध में मञियल अदाकार आहे, मतिलबु जेकी बि सिंध जी आवाम आहिनि आज़म मेंगल खे घणो प्यार कंदी आहे। उनजा फैंस, उनजा परस्तार सभ खां वधीक आहिनि। बहरहाल उन खे बि हिन ड्रामे में जेको आहे न मेन किरदारु उन खे मिलंदो। उन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त लाला रफ़ीक ज़ौहर साहिब जा बि घणा चांस थी विया आहिनि, छो त असगर चौधरी जेका मतिलबु ड्रामा तकरार ड्रामे में बि लाला खे घणो जेको आहे चांस ॾिनो वियो मूसा जे किरदार में। इरफान शेख बि हिन ड्रामे में हूंदो, ऐं अयाज़ मुंहिंजे ख़्याल में मलाह एजाज़ मिलाह बि हूंदो। उम्मीद अली कलवर जी त ख़बर न आहे, घणो करे उन खे चांस ॾियनि या न ॾियनि ख़ुदा ख़बर आहे, लेकिन जेका दादू साइड अदाकार आहिनि उन्हनि खे चांस घणो मिलंदो दादू साइड में। छो त असगर चौधरी साहिबु जॾहिं बि शूट कंदो आहे ड्रामा दादू साइड में घणा कंदो आहे, ऐं उतां वारे तर वारनि खे जेको आहे न घणो चांस ॾिनो वेंदो आहे। हिन जे करे उन खे चांस घणा जेका दादू साइड में आवाम रहे पई, जेका अदाकार उतां वेझा आहिनि। बाक़ी मेन अदाकार मां तव्हांखे ॿुधाए छॾिया आहिनि। इरफान शेख खे बि चांस घणो आहे ड्रामे में। हीउ दोस्तों को हल्को फुल्को ड्रामो न, हीउ वॾो प्रोजेक्ट आहे, मेगा प्रोजेक्ट आहे। पोइ इन में जेको आहे अदाकार घणा हूंदा। असद कुरैशी खे बि जेको आहे न मौक़ो मिली सघे थो। असद कुरैशी वटि जे टाइम हुयो त हू वॾो सीनियर सिंध जो माशाअल्लाह अदाकार आहे। थी सघे थो त हिन ड्रामे में पंहिंजो हिसो हू जेको आहे न आज़माए, पंहिंजी अदाकारीअ जोहर ॾेखारे। ऐं इन सां गॾोगॾु हाजन तेवणो आहे, यानी सिजावल ख़ान, ऐं उन सां गॾोगॾु ज़ुल्फ़कार बुर्दिया, साईं निसार शाह ऐं काफ़ी ॿिया हिकु बहितरीनु अदाकार आहिनि, जीअं सना रज़ा बि हूंदी हिन ड्रामे में। ऐं कुझु मतिलबु नवां अदाकार बि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा पंहिंजा वेरी में, ऐं कुझु पुराणा अदाकार, कुझु सीनियर अदाकार, यानी हिकिड़ी हूंदो असद चौधरी जेको आहे माशाअल्लाह बहितरीनु अदाकार आहे, बहितरीनु डायरेक्टर बि आहे। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं खां वठी हुन फील्ड में आयो आहे, हुन जेको आहे न सिंधी शोबिज़ यानी सिंधी ड्रामनि खे पंहिंजे जेको आहे न महिनत सां अगरि हुन पंहिंजी डायरेक्शन में वरी कामयाबियूं ॾिनियूं आहिनि। उन जो तजुर्बो अलॻि क़िस्म जो आहे, हर डायरेक्टर जो तजुर्बो अलॻि हूंदो आहे। ऐं हिन ड्रामे खे बि दोस्तों कामयाबु करण जे लाइ पूरो ज़ोर लॻायो पियो वञे। पर हीउ ड्रामो कामयाबु ई कामयाबु आहे, छो त हिन जो डायरेक्टर त सही आहे माशाअल्लाह, लेकिन राइटर जेको आहे नूर ज़ौहर साहिबु आहे। नूर ज़ौहर साहिबु जेका कहाणी लिखंदो आहे वक़्त जे हिसाब सां लिखंदो आहे। नूर ज़ौहर साहिब जेकियूं बि कहाणियूं लिखियूं आहिनि कुझु सालनि में, उहे त ड्रामा फेमस थिया आहिनि। नूर ज़ौहर साहिबु हाणे जेको
आहे जीअं हली रहियो आहे ॾिसो था त सिंध में हालात आहिनि। सिंध ते जेका ऑफिसर वेठा आहिनि ऑफिसर आहिनि पुलिस में आहिनि जेके बि मतिलबु सिंध में ऑफिसर कमु करे रहिया आहिनि सभु करप्ट आहिनि करप्शन करे रहिया आहिनि। ऐं जेको आहे ग़रीबनि सां ज़ुल्म वॾेरा त अलॻि ग़रीबनि सां ज़ुल्म कंदा आहिनि जॾहिं उहे ग़रीब वरी ऑफिसरनि वटि वेंदा आहिनि त उहे करप्शन मतिलबु कंदा आहिनि। उन ग़रीबनि खां बि पैसो घुरंदा आहिनि त उन्हनि जे लाइ को कमु हक़ जो कमु करण जे लाइ पैसो घुरंदा आहिनि। मतिलबु अहिड़ी कहाणी लिखी वई आहे हिन ड्रामे में। ऐं हिन ड्रामे में मतिलबु हर मौज़ू तव्हांखे मिलंदो, हर क़िस्म जो मौज़ू मिलंदो। ईअं न आहे जो बसि ईअं कहाणी लिखी छॾियऊं। पंहिंजा वेरी हर इलाइक़े में हूंदा आहिनि, पंहिंजनि जा वेरी तव्हांखे ख़बर आहे। तव्हांजे घर में ॻोठ में तव्हांखे बि ख़बर हूंदी तव्हांजो वेरी केरु आहे। मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो माण्हू न आहे बचियल जंहिंजो को वेरी न हुजे। हर इंसान खे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजो वेरी को न को आहे, ज़रूरु तव्हांजो बि को न को हूंदो। हिन ड्रामे में बि अहिड़े क़िस्म जो किरदार आहिनि, अहिड़े क़िस्म जा बहितरीनु मौक़ा मिलंदा नवें अदाकारनि खे पुराणनि खे। ऐं हीउ ड्रामो दोस्तो हलंदो कॾहिं मेन पॉइंट इहा हुआ। ऐं इहे ई दोस्तनि जा कल्ह खां मुंहिंजे कमेंट अची रहिया आहिनि त कहिड़े ॾींहुं हिन जी पहिरीं एपिसोड कहिड़े ॾींहुं हलंदी ऐं छा थींदो छा न थींदो। हर माण्हू खे हाणे इन शइ जो इंतज़ारु आहे। जॾहिं वटि मां हिन ड्रामे जी अपडेट ॾिनी आहे त माण्हू इन जो इंतज़ारु घणो करे रहिया आहिनि इन शइ जो। इहो बि मां तव्हांखे क्लियर करे हिन वीडियो में ॿुधायां थो, हिन खे आख़िर ताईं ॾिसो। ऐं दोस्तो असल में 17 अगस्त खां हिन जी शूटिंग स्टार्ट आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे पहिरियों स्पेल हाली स्टार्ट थींदो। पहिरें स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ वरी ॿियों स्पेल स्टार्ट थींदो। पहिरें स्पेल खे कम अज़ कम 9 जॾहिं कमु स्टार्ट थींदो आहे लोकेशन ते जॻह रहण जो जायूं अदाकारनि जो खाधो पीतो उते जेको आहे रिहाइश जो मसइलो हूंदो आहे। पोइ हिकिड़ी टीम अदाकारनि खे घुराए उनजी पूरी शूटिंग कई वेंदी आहे। पहिरें ॿिएं स्पेल जी फाइनल कई वेंदी आहे। वरी ॿिनि अदाकारनि खे घुराए हिकु मन उन्हनि जी वरी शूटिंग कई वेंदी आहे। ईअं न आहे जो अदाकार सालनि जा साल हिकिड़ी जाइ ते रहियल हूंदा आहिनि, ईअं न हूंदो आहे। जंहिंजी बि शूटिंग मतिलबु जंहिंजा जेतिरा किरदार कैरेक्टर हूंदा आहिनि जेतिरा सीन हूंदा आहिनि उन खे हिकिड़े मन घुराए करे फाइनल कयो वेंदो आहे। तव्हां इहो नोट कयो हूंदो जहिड़ो बि ड्रामे में कंहिं अदाकार जो ड्रामो मतिलबु हली रहियो आहे तव्हां ॾिसो न उन जा 40 एपिसोड ताईं हिकिड़ो ई वॻो पातल हूंदो आहे। तव्हां इहो नोट कयो हूंदो अदाकार खे हिकिड़े वॻे में सभई सीन रिकॉर्ड कराए छॾींदा आहिनि। छो त रोज़ु थोरी ईंदा आहिनि सीन नवां वॻा पाए जा सीन, उन वटि एतिरो टाइम बि न हूंदो आहे ऐं उते रहण जा ख़र्च बि हूंदा आहिनि। पोइ डायरेक्टर जंहिं अदाकार खे सीनियर खे घुराईंदो आहे त उन खे उन जा 2 या 3 स्पेल जा जेको आहे न फाइनल करे छॾाईंदो आहे सीन। हिकिड़े ई वॻे में फाइनल कया वेंदा आहिनि, रिकॉर्ड कया वेंदा आहिनि। हिन में बि मुंहिंजे ख़्याल में ईअं ई थींदो ऐं जंहिं अदाकार जी शूटिंग थींदी उन खे उते ई फाइनल कयो वेंदो। ऐं इन हिसाब सां जेको आहे त टाइम लॻंदो न, टाइम लॻण सां जेको बि मतिलबु ड्रामो हुजे उन खे वक़्तु लॻंदो। ऐं वक़्तु ज़ाहिर ॻाल्हि आहे 2 महीना लॻी सघनि था ॿिनि स्पेलनि खे। 2 स्पेल यानी 50 एपिसोड खे 2 या 3 महीना लॻी सघनि था आराम सां। उन खां पोइ 3 स्पेल जी शूटिंग जीअं स्टार्ट थींदी पोइ पहिरियों एपिसोड हलायो वेंदो सिंध टीवी ते। पहिरियों स्पेल जॾहिं दोस्तो मुकमिल थींदो पोइ उन जा टीज़र स्टार्ट थींदा आहिनि। हिकु टीज़र, ॿियों टीज़र, टियों टीज़र, पोइ प्रोमो स्टार्ट कयो वेंदो। प्रोमे खां पोइ दोस्तो जेको आहे न पहिरियों एपिसोड तॾहिं हलंदो जीअं ॿियों स्पेल फाइनल थींदो ऐं 3 स्पेल जी शूटिंग वरी स्टार्ट थींदी। अहिड़े हिसाब सां माना हीउ कमु कयो वेंदो आहे। बहरहाल तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा दोस्तो हिन में तव्हां दिलि जाए कयो कॾहिं बि तव्हां ईअं न सोचो त हीउ ड्रामे खे को साल लॻंदो शूट थियण में। 2 महीननि जे अंदरि हिन जो रिज़ल्ट तव्हां असांजे आॾो अचण वारो आहे। छो त असगर चौधरी सां वॾी तेज़ी सां कमु कंदो आहे। जेको बि कमु हुजे उन खे देरि न लाहींदो। हाणे सिंध टीवी ते को अहिड़ो ख़ासि ड्रामो कोन्हे ऐं बसि उन्हनि खे कीअं बि करे हिन ड्रामे खे हलाइणो आहे। जल्दी 2 महीननि जे अंदरि हिन ड्रामे जो रिज़ल्ट ॾियणो आहे। कीअं बि करे हिन ड्रामे खे फाइनल करिणो आहे ऐं पुराणो ड्रामो को न को हिन टाइम हलाए छॾींदा जीअं को न को मतिलबु चैनल ख़ाली न हुजे, चैनल ते कुझु न कुझु हलंदो रहे ऐं हिन ड्रामे खे ईअं फाइनल कयो वेंदो। ऐं जेका बि दोस्त मुंहिंजे चैनल ते कमेंट करे रहिया आहिनि उन्हनि जो वॾियूं महिरबानियूं ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असां आगाह बि करे रहिया आहिनि। छो दोस्तो हिन ड्रामे जो अदाकार अञा पूरा फाइनल न आहिनि थिया। तव्हां बि जेको आहे न कमेंट सेक्शन में लिखी सघो था त तव्हां कंहिंजे अदाकार जा मतिलबु ड्रामा ॾिसणु चाहियो था, कहिड़े अदाकार जो तव्हांखे घणो इंतज़ारु आहे। कमेंट सेक्शन में लिखी सघो था। मुंहिंजे फेसबुक पेज ते बि लिखी सघो था। कल्ह आज़म मेगल साहब जो मुंहिंजे फेसबुक पेज ते हिकु कमेंट बि आयो, उन जी वॾियूं महिरबानियूं। माशाअल्लाह वॾो सीनियर अदाकार आहे ऐं उन कमेंट कयो, इहे बि असांजे लाइ हिकु वॾी ॻाल्हि आहे। लख कुर्ब आज़म मेगल साहब जा। ऐं तव्हां बि कमेंट करे सघो था। जॾहिं आज़म मेगल साहब जहिड़ो माशाअल्लाह अदाकार
अदाकार असांजे पेज ते कमेंट करे सघे थो, तव्हां बि करे सघो था। असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां आहे। असांजो फेसबुक जेको पेज आहे उहो बि शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां आहे। अगरि जे मुंहिंजी तव्हां यूट्यूब ते वीडियो ॾिसी रहिया आहियो, तव्हां सभिनी जो वॾियूं महिरबानियूं हिन खे सब्सक्राइब बि करे छॾींदा कयो। अगरि पेज ते ॾिसी रहिया आहियो, पेज वारे दोस्तनि खे अर्ज़ु आहे 66,000 खां मथे मुंहिंजा फॉलोअर आहिनि, महिरबानी करे तव्हां बि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अचो। छो त पहिरियों सभ खां वधीक मां अपडेट यूट्यूब ते ॾींदो आहियां। बाद में जेको आहे न असां वरी उहा वीडियो फेसबुक ते चाढ़ींदा आहियूं, पब्लिक बाद में कंदा आहियूं। फेसबुक ते अपलोड त करे छॾींदा आहियूं, लेकिन पब्लिक बाद में कंदा आहियूं। ऐं उन सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त सभु जेका बि मुंहिंजा दोस्त आहिनि, जेका बि मुंहिंजा फॉलोअर आहिनि, उनखे अर्ज़ु कंदुसि त पेज खां पहिरियां अगरि तव्हांखे वीडियो खपे जल्दी अपडेट, त पोइ यूट्यूब मुंहिंजे चैनल ते जेको आहे शाहिद खोसो व्लॉग खे सर्च करे, जिते लिंक मथां वीडियो ते बि ॾिनल हूंदी आहे, उन ते क्लिक करे अची वञो। उते तव्हांखे वीडियोज़ मिली वेंदा मुंहिंजा। ऐं उन्हनि वीडियोज़ ते जेको आहे न नई वीडियो हर टाइम तव्हांखे जल्दी मिलंदी। फेसबुक खां यूट्यूब ते तव्हांखे वीडियोज़ जल्दी मिलंदी। ऐं दोस्तों जेका ॿिनि ड्रामे जी अपडेट ॾींदा अचूं था पिया लगातार, ऐं इंशाल्लाह ही पंहिंजा वेरी जेको ड्रामो आहे, तव्हां दिलि जाए कयो, हिन ड्रामे जी लगातार तव्हांखे अपडेट्स मिलंदी सिर्फ़ु मुंहिंजे चैनल ते। ऐं कॾहिं बि अपडेट असांजे चैनल खां मिस न थींदी। लगातार तव्हांखे मां अपडेट्स ॾींदो रहंदुसि। कॾहिं बि जेको आहे न मतिलबु अधूरो कमु असां न कंदा आहियूं, पको कमु कंदा आहियूं। ऐं जेका बि डायरेक्टर अदाकार वीडियोज़ मुंहिंजी ॾिसंदा आहिनि, ऐं उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, उन्हनि जा कमेंट बि ईंदा आहिनि, उन्हनि जो इहे शइ बि वॾियूं महिरबानियूं। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, अगरि तव्हांखे बि का अहिड़ी शइ मतिलबु कमेंट करणु चाहियो था, सुठो कमेंट करे पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कयो। बाक़ी पंहिंजा बि ड्रामे जी जेका बि तव्हांजी राय हुजे, जेका नाज़रीन ॾिसण वारा आहिनि, तव्हांजा कमेंट ॿिया बि पढ़ंदा आहिनि, डायरेक्टर बि पढ़ंदा आहिनि असांजे चैनल पेज ते। ऐं तव्हां अगरि लिखंदो नालो वग़ैरह, तव्हांखे फ़ाइदो पवंदो इन शइ मां, ऐं तव्हांखे इन शइ में फ़ाइदो पवंदो। ऐं हिन वीडियो खे अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे, आख़िर ताईं ॾिठो आहे, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं आहिनि, लख कुर्बान दोस्तों इहे बि। ऐं अॼु जी अपडेट जेका आहे दोस्तों पुॼी आहे पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो। ऐं जिते बि हुजो, ख़ुशि हुजो या आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट आहे पंहिंजा वेरी ड्रामे ते। ऐं वेरनि जी बस्ती ड्रामो त ख़तमु थी चुको आहे, लेकिन कुझु अहिड़ा पॉइंट आहिनि जेका हिन वीडियोज़ में मां वेरनि जी बस्ती ड्रामे ते बि ॻाल्हाईंदुसि, ऐं पंहिंजा वेरी ड्रामे जी जेका नई अपडेट आहे उहा बि तव्हां सां शेयर कंदुसि। तव्हांखे इंतज़ारु हुयो मूसा जो, त पप्पा लाला रफ़ीक ज़ौहर साहिब जेका फैंस आहिनि उन्हनि खे बि इंतज़ारु आहे, जेका आज़म मेंगल साहिब अदाकार जा फैंस आहिनि उन्हनि खे बि इंतज़ारु आहे त असां ऐं जेको इन्हनि जो ड्रामो फेमस अचे। तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। हिन वीडियो में दोस्तों तव्हांखे असां बहितरीन मां बहितरीन अपडेट मां ॾियण वारो आहियां। अॼु दोस्तों हिन वीडियो में पंहिंजा वेरी ड्रामे जी डिटेल सां जेको आहे मां रिव्यू कंदुसि पंहिंजा वेरी ड्रामे खे। ऐं पंहिंजा वेरी ड्रामे में रिव्यू स्टार्ट कयूं था पहिरियों पंहिंजा वेरी ड्रामे जी डायरेक्टर खां। डायरेक्टर मां कल्ह ई ॿुधायो तफ़सील सां, असगर चौधरी साहिबु आहे। बहरहाल अॼु जेका नवां दोस्त आहिनि उन्हनि खे वरी ॿुधाईंदो हलां त ज़रूरी आहे कुझु नवां, छो त रोज़ानो नवां व्यूज़ बि ईंदा आहिनि असांजे चैनल ते। हीउ ड्रामो दादू में शूट कयो वेंदो पंहिंजा वेरी। ऐं हिन जो जेको आहे न प्रोडक्शन सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं राइटर जेको आहे नूर ज़ौहर साहिबु आहे। नूर ज़ौहर साहिबु पुराणो राइटर आहे ड्रामनि जो, तव्हांखे ख़बर आहे। ऐं दोस्तों हिन ड्रामे खे बहितरीन मां बहितरीन लोकेशन ते जेको आहे दादू में शूट कयो वेंदो। ऐं ॿियो त गॾो गॾु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नुहाणी साहिबु बि असगर चौधरी साहिब सां गॾु हूंदो, जंहिं जेको आहे तकरार में किरदारु सुठो किरदारु निभायो। सिजावल ख़ान जी जेको आहे हिकु मतिलबु माण्हू थी करे उन निभायो हुयो। ऐं इन सां गॾो गॾु दोस्तों ॿियो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा जो चांस घणो आहे हिन ड्रामे में, लेकिन आज़म मेंगल मेन अदाकार आहे हिन में, छो त पहिरियों हीउ ड्रामो मिलियल ई आज़म मेंगल खे आहे। आज़म मेंगल व्यूअरशिप माशाअल्लाह भली आहे, सिंध में घणी आहे, हू बहितरीन माशाअल्लाह। दोस्तों जेको आज़म मेंगल जेको आहे न सिंध में मञियल अदाकार आहे, मतिलबु जेकी बि सिंध जी आवाम आहिनि आज़म मेंगल खे घणो प्यार कंदी आहे। उनजा फैंस, उनजा परस्तार सभ खां वधीक आहिनि। बहरहाल उन खे बि हिन ड्रामे में जेको आहे न मेन किरदारु उन खे मिलंदो
वेंदो। उन सां गॾोगॾु दोस्तो मां ॿुधाईंदो वञा त लाला रफ़ीक ज़हूर साहब जा बि घणा चांस थी विया आहिनि। छो त असगर चौधरी जेका मतिलबु ड्रामा तकरार ड्रामे में बि लाला खे घणो जेको आहे चांस ॾिनो वियो मूसा जे किरदार में। इरफान शेख बि हिन ड्रामे में हूंदो ऐं अयाज़ मुंहिंजे ख़्याल में मलाह एजाज़ मिलाह बि हूंदो। उम्मीद अली कलवार जी त ख़बर न आहे घणो करे उन खे चांस ॾियनि या न ॾियनि ख़ुदा ख़बर आहे। लेकिन जेका दादू साइड अदाकार आहिनि उन्हनि खे चांस घणो मिलंदो दादू साइड में। छो त असगर चौधरी साहब जॾहिं बि शूट कंदो आहे ड्रामा दादू साइड में घणा कंदो आहे ऐं उतां वारे तर वारनि खे जेको आहे न घणो चांस ॾिनो वेंदो आहे। हिन जे करे उन खे चांस घणा जेका दादू साइड में आवाम रहे पई जेका अदाकार उतां वेझा आहिनि। बाक़ी मेन अदाकार मां तव्हांखे ॿुधाए छॾिया आहिनि। इरफान शेख खे बि चांस घणो आहे ड्रामे में। हीअ दोस्तो को हल्को फुल्को ड्रामो न हीअ वॾो प्रोजेक्ट आहे मेगा प्रोजेक्ट आहे। पोइ इन में जेको आहे अदाकार घणा हूंदा। असद कुरैशी खे बि जेको आहे न मौक़ो मिली सघे थो। असद कुरैशी वटि जे टाइम हुयो त हू वॾो सीनियर सिंध जो माशाअल्लाह अदाकार आहे। थी सघे थो त हिन ड्रामे में पंहिंजो हिसो हू जेको आहे न आज़माए पंहिंजी अदाकारी जोहर ॾेखारे। ऐं इन सां गॾोगॾु हाजन तेवणो आहे यानी सिजावल ख़ान ऐं उन सां गॾोगॾु ज़ुल्फ़कार बुर्दिया साईं निसार शाह ऐं काफ़ी ॿिया हिकु बहितरीनु अदाकार आहिनि जीअं सना रज़ा बि हूंदी हिन ड्रामे में। ऐं कुझु मतिलबु नवां अदाकार बि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा पंहिंजा वरी में। ऐं कुझु पुराणा अदाकार कुझु सीनियर अदाकार यानी हिकिड़ी पूरी टीम तयारु कई वेंदी जंहिंजो कॾहिं डायरेक्टर यानी जंहिंजो अदाकार असगर चौधरी साहब बि हूंदो। असद चौधरी जेको आहे माशाअल्लाह बहितरीनु अदाकार आहे बहितरीनु डायरेक्टर बि आहे। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं खां वठी हुन फील्ड में आयो आहे हुन जेको आहे न सिंधी शोबिज़ यानी सिंधी ड्रामनि खे पंहिंजे जेको आहे न महिनत सां अगरि हुन पंहिंजी डायरेक्शन में वरी कामयाबियूं ॾिनियूं आहिनि। उन जो तजुर्बो अलॻि क़िस्म जो आहे। हर डायरेक्टर जो तजुर्बो अलॻि हूंदो आहे। ऐं हिन ड्रामे खे बि दोस्तो कामयाबु करण जे लाइ पूरो ज़ोर लॻायो पियो वञे। पर हीउ ड्रामो कामयाबु ई कामयाबु आहे। छो त हिन जो डायरेक्टर त सही आहे माशाअल्लाह लेकिन राइटर जेको आहे नूर ज़हूर साहब आहे। नूर ज़हूर साहब जेका कहाणी लिखंदो आहे वक़्त जे हिसाब सां लिखंदो आहे। नूर ज़हूर साहब जेकियूं बि कहाणियूं लिखियूं आहिनि कुझु सालनि में उहे त ड्रामा फेमस थिया आहिनि। नूर ज़हूर साहब हाणे जेको आहे जीअं हली रहियो आहे ॾिसो था त सिंध में हालात आहिनि। सिंध ते जेका ऑफिसर वेठा रहनि ऑफिसर आहिनि पुलिस में आहिनि जेके बि मतिलबु सिंध में ऑफिसर कमु करे रहिया आहिनि सभु करप्शन करे रहिया आहिनि। ऐं जेको आहे ग़रीबनि सां ज़ुल्म वॾेरा त अलॻि ग़रीबनि सां ज़ुल्म कंदा आहिनि। जॾहिं उहे ग़रीब वरी ऑफिसरनि वटि वेंदा आहिनि त उहे करप्शन मतिलबु कंदा आहिनि। उन ग़रीबनि खां बि पैसो घुरंदा आहिनि त उन्हनि जे लाइ को कमु हक़ जो कमु करण जे लाइ पैसो घुरंदा आहिनि। मतिलबु अहिड़ी कहाणी लिखी वई आहे हिन ड्रामे में। ऐं हिन ड्रामे में मतिलबु हर मौज़ू तव्हांखे मिलंदो हर क़िस्म जो मौज़ू मिलंदो। ईअं न आहे जो बसि ईअं कहाणी लिखी छॾियऊं। पंहिंजा वेरी हर इलाइक़े में हूंदा आहिनि पंहिंजनि जा वेरी तव्हांखे ख़बर आहे। तव्हांजे घर में ॻोठ में तव्हांखे बि ख़बर हूंदी तव्हांजो वेरी केरु आहे। मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो माण्हू न आहे बचियल जंहिंजो को वेरी न हुजे। हर इंसान खे ईअं लॻंदो आहे त मुंहिंजो वेरी को न को आहे। ज़रूरु तव्हांजो बि को न को हूंदो। हिन ड्रामे में बि अहिड़े क़िस्म जो किरदार आहिनि अहिड़े क़िस्म जा बहितरीनु मौक़ा मिलंदा नवे अदाकारनि खे पुराणनि खे। ऐं हीउ ड्रामो दोस्तो हलंदो कॾहिं मेन पॉइंट इहा हुआ। ऐं इहे ई दोस्तनि जा कल्ह खां मुंहिंजे कमेंट अची रहिया आहिनि त कहिड़े ॾींहुं हिन जी पहिरीं एपिसोड कहिड़े ॾींहुं हलंदी ऐं छा थींदो छा न थींदो। हर माण्हू खे हाणे इन शइ जो इंतज़ारु आहे। जॾहिं वटि मां हिन ड्रामे जी अपडेट ॾिनी आहे त माण्हू इन जो इंतज़ारु घणो करे रहिया आहिनि इन शइ जो। इहो बि मां तव्हांखे क्लियर करे हिन वीडियो में ॿुधायां थो हिन खे आख़िर ताईं ॾिसो। ऐं दोस्तो असल में 17 अगस्त खां हिन जी शूटिंग स्टार्ट आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे पहिरियों स्पेल हाली स्टार्ट थींदो। पहिरें स्पेल में 20 खां 25 एपिसोड हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ वरी ॿियों स्पेल स्टार्ट थींदो। पहिरें स्पेल खे कम अज़ कम 9 जॾहिं कमु स्टार्ट थींदो आहे लोकेशन ते जॻह रहण जो जायूं अदाकारनि जो खाधो पीतो उते जेको आहे रिहाइश जो मसइलो हूंदो आहे। पोइ हिकिड़ी टीम अदाकारनि खे घुराए उन जी पूरी शूटिंग कई वेंदी आहे। पहिरें ॿिएं स्पेल जी फाइनल कई वेंदी आहे। वरी ॿिनि अदाकारनि खे घुराए हिकु मन उन्हनि जी वरी शूटिंग कई वेंदी आहे। ईअं न आहे जो अदाकार सालनि जा साल हिकिड़ी जाइ ते रहियल हूंदा आहिनि ईअं न हूंदो आहे। जंहिंजी बि शूटिंग मतिलबु जंहिंजा जेतिरा किरदार करेक्टर हूंदा आहिनि जेतिरा सीन हूंदा आहिनि उन खे हिकिड़े मन घुराए करे फाइनल कयो वेंदो आहे। तव्हां इहो नोट कयो हूंदो जहिड़ो बि ड्रामे में कंहिं अदाकार जो ड्रामो मतिलबु हली रहियो आहे तव्हां ॾिसो न उन जा 40 एपिसोड ताईं हिकिड़ो ई वॻो पातल हूंदो आहे। तव्हां इहो नोट कयो हूंदो अदाकार खे हिकिड़े
वॻे में सभई सीन रिकॉर्ड कराए छॾींदा आहिनि, छो त रोज़ रोज़ थोरी ईंदा आहिनि सीन नवां वॻा पाए जा सीन, उन वटि एतिरो टाइम बि न हूंदो आहे, ऐं उते रहण जा ख़र्च बि हूंदा आहिनि। पोइ डायरेक्टर जंहिं अदाकार खे सीनियर खे घुराईंदो आहे त उन जा 2 या 3 स्पेल जा जेको आहे न फाइनल करे छॾाईंदो आहे सीन, हिकिड़े ई वॻे में फाइनल कया वेंदा आहिनि, रिकॉर्ड कया वेंदा आहिनि। हिन में बि मुंहिंजे ख़्याल में ईअं ई थींदो, ऐं जंहिं अदाकार जी शूटिंग थींदी उन खे उते ई फाइनल कयो वेंदो। ऐं इन हिसाब सां जेको आहे त टाइम लॻंदो न, टाइम लॻण सां जेको बि मतिलबु ड्रामो हुजे उन खे वक़्तु लॻंदो, ऐं वक़्तु ज़ाहिर ॻाल्हि आहे 2 महीना लॻी सघनि था ॿिनि स्पेलनि खे। 2 स्पेल यानी 50 एपिसोड खे 2 या 3 महीना लॻी सघनि था आराम सां। उन खां पोइ 3 स्पेल जी शूटिंग जीअं स्टार्ट थींदी, पोइ पहिरियों एपिसोड हलायो वेंदो सिंध टीवी ते। पहिरियों स्पेल जॾहिं दोस्तो मुकमिल थींदो, पोइ उन जा टीज़र स्टार्ट थींदा आहिनि, 1 टीज़र, 2 टीज़र, 3 टीज़र, पोइ प्रोमो स्टार्ट कयो वेंदो। प्रोमे खां पोइ दोस्तो जेको आहे न पहिरियों एपिसोड तॾहिं हलंदो जीअं 2 स्पेल फाइनल थींदो ऐं 3 स्पेल जी शूटिंग वरी स्टार्ट थींदी। अहिड़े हिसाब सां माना हीउ कमु कयो वेंदो आहे। बहरहाल तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा दोस्तो, हिन में तव्हां दिलि जाए कयो, कॾहिं बि तव्हां हीअ न सोचो त हीउ ड्रामे खे को साल लॻंदो शूट थियण में। 2 महीननि जे अंदरि हिन जो रिज़ल्ट तव्हां असांजे आॾो अचण वारो आहे, छो त असगर चौधरी सां वॾी तेज़ी सां कमु कंदो आहे। जेको बि कमु हुजे उन खे देरि न लाहींदो। हाणे सिंध टीवी ते को अहिड़ो ख़ासि ड्रामो कोन्हे, ऐं बसि उन्हनि खे कीअं बि करे हिन ड्रामे खे हलाइणो आहे, जल्दी 2 महीननि जे अंदरि हिन ड्रामे जो रिज़ल्ट ॾियणो आहे, कीअं बि करे हिन ड्रामे खे फाइनल करिणो आहे। ऐं पुराणो ड्रामो को न को हिन टाइम हलाए छॾींदा, जीअं को न को मतिलबु चैनल ख़ाली न हुजे, चैनल ते कुझु न कुझु हलंदो रहे, ऐं हिन ड्रामे खे ईअं फाइनल कयो वेंदो। ऐं जेका बि दोस्त मुंहिंजे चैनल ते कमेंट करे रहिया आहिनि उन्हनि जो वॾियूं महिरबानियूं, ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असां आगाह बि करे रहिया आहिनि। छो दोस्तो हिन ड्रामे जो अदाकार अञा पूरा फाइनल न आहिनि थिया। तव्हां बि जेको आहे न कमेंट सेक्शन में लिखी सघो था त तव्हां कंहिंजे अदाकार जा मतिलबु ड्रामा ॾिसणु चाहियो था, कहिड़े अदाकार जो तव्हांखे घणो इंतज़ारु आहे, कमेंट सेक्शन में लिखी सघो था। मुंहिंजे फेसबुक पेज ते बि लिखी सघो था। कल्ह आज़म मेघल साहब जो मुंहिंजे फेसबुक पेज ते हिकु कमेंट बि आयो, उन जी वॾियूं महिरबानियूं, माशाअल्लाह वॾो सीनियर अदाकार आहे, ऐं उन कमेंट कयो, इहे बि असांजे लाइ हिकु वॾी ॻाल्हि आहे। लख कुर्ब आज़म मेघल साहब जा। ऐं तव्हां बि कमेंट करे सघो था। जॾहिं आज़म मेघल साहब जहिड़ो माशाअल्लाह अदाकार असांजे पेज ते कमेंट करे सघे थो, तव्हां बि करे सघो था। असांजो यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां आहे, असांजो फेसबुक जेको पेज आहे उहो बि शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां आहे। अगरि जे मुंहिंजी तव्हां यूट्यूब ते वीडियो ॾिसी रहिया आहियो, तव्हां सभिनी जो वॾियूं महिरबानियूं, हिन खे सब्सक्राइब बि करे छॾींदा कयो। अगरि पेज ते ॾिसी रहिया आहियो, पेज वारे दोस्तनि खे अर्ज़ु आहे, 66,000 खां मथे मुंहिंजा फॉलोवर आहिनि, महिरबानी करे तव्हां बि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अचो, छो त पहिरियों सभ खां वधीक मां अपडेट यूट्यूब ते ॾींदो आहियां। बाद में जेको आहे न असां वरी उहा वीडियो फेसबुक ते चाढ़ींदा आहियूं, पब्लिक बाद में कंदा आहियूं। फेसबुक ते अपलोड त करे छॾींदा आहियूं, लेकिन पब्लिक बाद में कंदा आहियूं। ऐं उन सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त सभु जेका बि मुंहिंजा दोस्त आहिनि, जेका बि मुंहिंजा फॉलोवर आहिनि, उनखे अर्ज़ु कंदुसि त पेज खां पहिरियां अगरि तव्हांखे वीडियो खपे जल्दी अपडेट, त पोइ यूट्यूब मुंहिंजे चैनल ते जेको आहे शाहिद खोसो व्लॉग खे सर्च करे, जा हिते लिंक मथां वीडियो ते बि ॾिनल हूंदी आहे, उन ते क्लिक करे अची वञो, उते तव्हांखे वीडियोज़ मिली वेंदा मुंहिंजा। ऐं उन्हनि वीडियोज़ ते जेको आहे न नई वीडियो हर टाइम तव्हांखे जल्दी मिलंदी, फेसबुक खां यूट्यूब ते तव्हांखे वीडियोज़ जल्दी मिलंदी। ऐं दोस्तो जेका ॿिनि ड्रामे जी अपडेट ॾींदा अचूं था पिया लगातार, ऐं इंशाल्लाह हीअ पंहिंजा वरी जेको ड्रामो आहे, तव्हां दिलि जाए कयो, हिन ड्रामे जी लगातार तव्हांखे अपडेट्स मिलंदी सिर्फ़ु मुंहिंजे चैनल ते। ऐं कॾहिं बि अपडेट असांजे चैनल खां मिस न थींदी, लगातार तव्हांखे मां अपडेट्स ॾींदो रहंदुसि। कॾहिं बि जेको आहे न मतिलबु अधूरो कमु असां न कंदा आहियूं, पको कमु कंदा आहियूं। ऐं जेका बि डायरेक्टर अदाकार वीडियोज़ मुंहिंजी ॾिसंदा आहिनि, ऐं उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, उन्हनि जा कमेंट बि ईंदा आहिनि, उन्हनि जो इहे शइ बि वॾियूं महिरबानियूं। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, अगरि तव्हांखे बि का अहिड़ी शइ मतिलबु कमेंट करणु चाहियो था, सुठो कमेंट करे पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कयो। बाक़ी पंहिंजा बि ड्रामे जी जेका बि तव्हांजी राय हुजे, जेका नाज़रीन ॾिसण वारा आहिनि, तव्हांजा कमेंट ॿिया बि पढ़ंदा आहिनि, डायरेक्टर बि पढ़ंदा आहिनि असांजे चैनल पेज ते। ऐं तव्हां अगरि लिखंदो नालो वग़ैरह, तव्हांखे फ़ाइदो पवंदो इन शइ मां, ऐं तव्हांखे इन शइ में फ़ाइदो पवंदो। ऐं हिन वीडियो खे अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे, आख़िर ताईं ॾिठो आहे, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं आहिनि, लख कुर्बान दोस्तो इहे बि। ऐं अॼु जी अपडेट जेका आहे दोस्तो पुॻी आहे पंहिंजी पुॼाणी ते। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो। ऐं जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो या आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। असांखे ॾींदा इजाज़त, दुआनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।